अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी जेका किस्त अचण वारी आहे उन जी तफ़सील ॿुधाईंदासीं। जेका हाणे ॿ ॾींहं खां पोइ किस्त ईंदी उन जी एडवांस में इन्फॉर्मेशन तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं हीउ ड्रामो हाणे आख़िर केतिरो बचियो आहे। ज़हर ज़िंदगी हाणे सोप सीरियल जूं किस्तूं केतिरियूं बचियूं आहिनि, कॾहिं ई ख़तमु थींदो। इन वीडियो खे दोस्तों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे तो शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर वीडियो ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेकियूं हाणे किस्तूं हली रहियूं आहिनि नेक्स्ट एपिसोड में भी तव्हां इहो ॾिसंदो त रुगो हाकिम खान के ऐं कमाल खान के वोटनि जी लॻल हूंदी। इन्हनि खे छो छाजे करे उहा बि पाकिस्तान में अॻिते वोट थियणा आहिनि। इन जे करे हिन ड्रामे में भी अहिड़ो सीन आंदो अथनि त हिकिड़ी जहालत ख़तमु थिए सिंध मां, माना जहालत जे हिसाब सां हू वोट ॾींदा आहिनि। ही ड्रामे में उहो ॾेखारियो थो वञे जेको हक़ीक़त में थींदो आहे, छो त हाणे हिकु ॿ महीने खां पोइ वोट थींदा। उन जे करे ही ड्रामे में भी अहिड़ा सीन ॾिना विया आहिनि जीअं जेका जाहिल क़ौम सम्झे, जीअं सिंध जी क़ौम हिकु होशियारु थी वञे ऐं वोट पंहिंजो जेको आहे क़ीमती हूंदो आहे ऐं कंहिं अहिड़े माण्हू खे ॾिए जेको अॻिते हली उहो मसइला हल करे। सिंध जा हिकिड़ो इशारो ॾिनो वियो आहे इन ड्रामे में। हाणे जेकियूं बि किस्तूं हूंदियूं घणो उन्हनि में इहो ई तव्हां ज़िक्र ॿुधो त हिन पार्टी में बीहूं था, ही जाहिल क़ौम आहे, हीअ असांखे वोट ॾींदी। कॾहिं हाकिम खान जे वातो इहा ॻाल्हि ॿुधो तव्हां, कॾहिं कमाल खान जे वाता इहा ॻाल्हि ॿुधो। ड्रामे में काफ़ी किस्तनि ते हाणे इहो ई टॉपिक हलंदो, रुगो वोट इलेक्शन ऐं बसि इहो ई हूंदो ऐं घणो किस्तूं इन में खपाईंदा। उन खां पोइ ड्रामे जो वरी एंड थींदो। फ़िलहालु इन में छिक छिका हूंदी। ठीकु आहे न दोस्तों, हर वीडियो जी अपडेट सभ खां पहिरियां ॾींदा आहियूं तव्हांखे। हीअ बि हिकिड़ी सम्झ जहिड़ी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां हीउ ड्रामो ॾिसी रहिया आहियो त हीउ तव्हांजे लाइ, असांजे लाइ, मुंहिंजे लाइ बि यानी हीउ सम्झाणी जे हिसाब सां ज़हर ज़िंदगी ड्रामो हली रहियो आहे। असांखे ॾींदा आहे इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।